आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। उलमा किराम, सादात इज़ाम, मुझा प्यारा अजीज़ो बचड़ो कोई परेखा आया मुझा रूहानी बच्चो तव्हांजे अचण सां अॼु मुंहिंजो मन मसरूर थी वियो आहे। दिल चवे थी त तव्हांजा कदम चुमा जेकी ओरे परे खां तव्हां कुर्ब जा कदम खणी हाज़िर थिया आहियो। हाँ, तव्हांजे विख विख जो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां। हेॾे सर्दी जी मौसम में तव्हां पंहिंजे नरम गरम बिस्तरनि खे छॾे मुंहिंजे सुहिणे मुर्शिद करीम जे उर्स मुबारक में अची हाज़िर थिया आहियो। अल्लाह करीम तव्हांखे हिन कदम कदम जो अजर अता फरमाईंदो। तव्हां जेकी मोहब्बत जूं विखूं भरियूं आहिनि, अल्लाह तव्हांखे विख विख जो सिलो अता फरमाईंदो। जिते अल्लाह जे वलियनि जो उर्स थींदो आहे, उन मेड़ाके जे मथां उन साहिब उर्स ऐं उन सिलसिले जा जेकी बि मशाइख आहिनि हबीबन करीमन ताईं जेको सिलसिलो जुड़ियल आहे, उन्हनि सभिनी जे अरवाहनि जी निगाहे करम हूंदी आहे। ऐं अल्लाह कंदो त तव्हां नेकनि सालिहनि जे सदके अल्लाह ताला मुंहुं बुदकार निकलने नालायक गुनहगार जे मथां पंहिंजी बार जी शफ़क़त फरमाईंदो। ऐं अल्लाह करीम असां सभिनी खे पंहिंजे कामिल मुर्शिद जे सदके दुनिया आख़िरत जूं भलायूं ऐं कामयाबियूं नसीब फरमाईंदो। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी सूरह बकर आयत नंबर 195 जा अल्फाज हिन फ़कीर बतौर उन्वान तिलावत कया आहिनि। रब्बे ज़ुल जलाल फरमायो व अहसिनु इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। ऐं एहसान कयो, बेशक अल्लाह एहसान करण वारनि सां मोहब्बत रखे थो। ही असांजे मालिक असांजे ख़ालिक जो असांखे हुकुम आहे। ए बानो तव्हां एहसान कयो। छा कयो? एहसान कयो। एहसान कयो छाजे करे त जेकी एहसान कंदा आहिनि उन्हनि माण्हुनि सां अल्लाह पाण मोहब्बत रखंदो आहे। उहे अल्लाह जा महबूब पाना बणिजी वेंदा आहिनि। उहे अल्लाह वटि मक़बूल पाना बणिजी वेंदा आहिनि जेकी ॿियनि सां एहसान कंदा आहिनि। ॿी जाइ ते सूरह अनकबूत जे अंदरि अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना। ऐं उहे माण्हू जेके असांजे रस्ते में जिहाद कनि था, मुजाहिदो कनि था, मेहनत ऐं मुशक्क़त बर्दाश्त कनि था, लनहदियन्नहुम त ज़रूर बिल ज़रूर असां उन्हनि खे खोले ॾींदासीं, रहनुमाई ऐं रहबरी कंदासीं उन्हनि जी। सुबुलना असां जूं जेतिरियूं बि वाटूं आहिनि उहे सभु रस्ता उन्हनि खे खोले ॾींदासीं। तोड़े जो वञण वारो हिकिड़ी वाट सां वेंदो आहे,
पर रस्ता सब खोले ॾींदो वो छाजे करे व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन ऐं बेशक अल्लाह उन्हनि माण्हुनि सां गॾु आहे जेके एहसान करण वारा जेके एहसान करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि सां गॾु आहे एहसान करण वारनि खे अल्लाह जी मईयत अल्लाह जी मुसाहिबत अल्लाह जो कुर्ब अल्लाह जी वेझड़ाई मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जो प्यार मोहब्बत शफ़क़त ऐं इनायत उन्हनि खे मिलंदी जेके एहसान करण वारा जेके एहसान करण वारा एहसान जेके एहसान करण वारा अॻिते अल्लाह तो फरमाए वला तुफ़सिदू फिल अर्द बाद इस्लाहिहा ज़मीन जो जॾहिं इस्लाह थी वञे त इस्लाह खां पोइ ज़मीन में तव्हां फितनो ऐं फसाद न पकड़ींदा कयो सुलह में विगोड़ न विझंदा कयो चङाई खां पोइ मदाई न ॻोल्हींदा कयो सुठाई खां पोइ मठाई न चाहींदा कयो नेकी खां पोइ बदी न ॾींदा कयो जॾहिं चङी मजलिस में आया आहियो अॼु फज़लाबाद में आया आहियो अॼु अल्लाह जे वली जे उर्स में आया आहियो हितां उथण खां पोइ वरी तव्हां वञी के गंदी ऐं कुधी महफ़िल में न वञिजो ज़मीन जो जॾहिं इस्लाह थी वञे चङाई नसीब थी वञे त चङाई खां पोइ मदाई जी जो पासो न वठिजो नेकी खां पोइ बदी जो पासो न वठिजो वदऊहु खौफम व तमआ ऐं अल्लाह खे सॼो खौफ भी रखो ऐं उम्मीद भी रखो जॾहिं बि अल्लाह जी बंदगी कयो जॾहिं बि अल्लाह खे सॼो जॾहिं बि अल्लाह जे अॻियां दुआ घुरो जॾहिं बि अल्लाह जे अॻियां सजदो कयो इबादत कयो बंदगी कयो नेकी जो कमु कयो त पोइ उन वक़्त में पहिरीं तव्हांजे दिलि में ख़ौफ़ हुजणु खपे ऐं उन खां पोइ अल्लाह जी रहमत में उम्मीद हुजणु खपे ईमान तॾहिं कामिल थींदो जॾहिं तव्हांखे ख़ौफ़ ऐं उम्मीद पई शयूं गॾो गॾु हूंदियूं अगरि सिर्फ़ अल्लाह जी रहमत में उम्मीद रखियूं वेठा हुजो अल्लाह गफूर रहीम आहे करीम आहे बख़्शनहार आहे बाजारो आहे सत्तार आहे गफ़ार आहे करीम आहे रहीम आहे रऊफ़ आहे बेशक उन जूं खूबियूं आहिनि रुॻे इन्हनि ते फाड़े वेहो ऐं अल्लाह जो ख़ौफ़ न रखो साॻे वक़्तु अल्लाह जब्बार भी आहे कहार भी आहे बेनियाज़ भी आहे अहकमुल हाकिमीन भी आहे अल्लाह जी बंदगी कयो था ए फकीरो ए आबिदो ए ज़ाकिरो अल्लाह जी बंदगी कयो त अल्लाह जे रहमत में उम्मीद भी रखो अल्लाह जी बेनियाज़ी खां डिॼंदा भी रहो रुगे डिॼण इहो भी ठीक न आहे रुगे उम्मीद रखण इएं भी ठीक न आहे अल ईमान बैनल खौफ वर रजा ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच में हूंदो आहे पुट समझो था अॻिते रब्बुल आलमीन फरमायो जॾहिं तव्हां नेकी खां पोइ बदी में न ईंदो ज़मीन जे इस्लाह खां पोइ तव्हां फसाद वारे पासे न ईंदो अल्लाह के ख़ौफ ऐं उम्मीद विचों सॾींदो इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन इहा तव्हांजी खूबी आहे ख़ौफ ऐं उम्मीद वारी इहो एहसान वारी कैफ़ियत आहे जॾहिं तव्हां इन तरह सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो त अल्लाह जी रहमत तव्हांजे वेझड़ी थी वेंदी बिला शक इन बिला शक रहमत अल्लाह जी रहमत करीबुन वेझड़ी आहे कंहिंखे मिनल मुहसिनीन जेके एहसान करण वारा आहिनि एहसान करण वारा आहिनि उन्हनि सां अल्लाह जी रहमत वेझी वञे अॻे
पहली आयत में तो ॿुधो इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह ताला एहसान करण वारनि सां मोहब्बत रखे थो। ॿी आयत में रब फरमायो व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन, एहसान करण वारनि सां अल्लाह गॾु आहे, पाण रब गॾु आहे। हिन आयत में आहे त अल्लाह बि गॾु आहे, अल्लाह जी रहमत बि उन सां गॾु आहे। अल्लाह जी रहमत कंहिंसां गॾु आहे? जेके एहसान कंदा आहिनि। रब जी रहमत कंहिंसां गॾु आहे? जेके एहसान कंदा आहिनि। ऐं सूरह आल इमरान आयत नंबर 133 में रब्बुल आलमीन जल्ल शानहू अजीब हिकमत ऐं अजीब फ़लसफ़ो कुरान को बयान फरमाए। तवज्जो आहे वसारियू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, तकड़ कयो, डोड़ी अचो, भॼी अचो, काॾे? पंहिंजे पालणहार जी बख़्शिश ॾे भॼी अचो। ओ बख़्शिश जा वंड वंडे रहियो आ, तव्हां रहिजी न वञिजो, तकड़ा तकड़ा अचो। ईअं न आहे त को तकड़े अचण मां मक़सदु आहे त खुटी वेंदी, खुटंदी कोन, पर जो अॻे ईंदो सो वॾो हिसो माणींदो। तकड़ कयो, जल्दी अचो, हिकिड़ो पंहिंजे रब जी बख़्शिश ॾे डोड़ी अचो। वजन ऐं पंहिंजे रब जे जन्नत ॾे डोड़ी अचो। चवंदा आहिनि तकड़ कमु शैतान जो, दुनिया जे कमनि में तकड़ न कयो, पर अल्लाह फरमाए थो जॾहिं मग़फ़िरत जी ॻाल्हि हुजे त तकड़ कजो। ओ बाना जॾहिं को गुनाह थी वञे त तकड़ो तकड़ो भॼजाए, मतां मौत मोहलत न ॾे, मतां ज़िंदगी वफ़ा न करे, मतां संभरंदे संभरंदे इज़राइल तुंहिंजो दम परवाज़ करे वठे। अरे यार मौत जो वक़्तु मुक़रर न आहे, कंहिंखे कल न आहे त केॾी महिल इज़राइल जा हथ ॻिछीअ ताईं पहुचण वारा आहिनि। मतां ओचितो मौत अची वञे, उन जे पहुचण खां अॻु में तूं तौबा ताइब थी वठ, बख़्शिश घुरी वठ ऐं तकड़ो डोड़ जन्नत ॾे। अर्दु हस्समावात वल अर्द, उन जन्नत ॾे डोड़ जेका आसमाननि खां ऐं ज़मीनुनि खां वधीक कुशादी आहे, बेफ़िक्री आहे। उन जन्नत में पंहिंजो हिस्सो हासिल करण जे लाइ डोड़। उहा जन्नत रब कंहिंजे लाइ ठाही आहे? ओ इद्दत लिल मुत्तक़ीन, उन्हनि माण्हुनि जे लाइ रब उहा जन्नत जोड़े रखी आहे जिन जे मन में रब जो ख़ौफ़ हूंदो आहे, ॾिॼ हूंदो आहे, तक़वा ऐं परहेज़गारी हूंदी आहे। हर वक़्त में उहे ॾिॼंदा रहंदा, दिलियूं उन्हनि जूं छातियूं छिॼंदियूं, दिलियूं कंबंदियूं, रब जी बेनियाज़ी खां ॾिॼंदा रहंदा आहिनि। उन्हनि जे लाइ रब जन्नत ठाहे रखी आहे। ऐं उन्हनि मुत्तक़ी माण्हुनि जी ख़ूबी ही आहे अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िस्सराए वद्दर्राए, जेकॾहिं कुशादगी अथनि त बि रब जे नाले ते ख़ैरात कंदा आहिनि, पर जे तंगी अथनि त बि मालिक जे नाले ते ख़ैरात कंदा आहिनि। पघार खणी ईंदा तब ख़ैरात कंदा, पर 5वीं तारीख़ खां पोइ जॾहिं मुलाज़िम जा खीसा ख़ाली हूंदा आहिनि, पर जेकॾहिं को पंहिंजे ज़रूरत जे लाइ 100 रुपया बचाए रखियो अथई, 99 पंहिंजे ज़रूरत में ख़र्च कंदो त बि 1 रुपयो मूं रब जे नाले ते ख़र्च ज़रूर कंदो आहे। इन्हनि जे लाइ मूं रब जन्नत ठाहे रखी आहे। वल काज़िमीनल ग़ैज़, उन्हनि जे
ला जन्नत ठाई थम मुत्तकी उहे थम जेके कावड़ खाई वींदा आहिनि गुस्सो अचे कावड़ अचे ज़ब्त करे वींदा बर्दाश्त करे वींदा ताक़त जे हूंदे पंहिंजी कावड़ नाफ़िज़ न कंदा कावड़ जॾहिं महिल ईंदी त गार न बकंदा घटवत न ॻाल्हाईंदा विढ़ांद न कंदा लड़ाई झगड़ो न कंदा पर सीने जो सूर सीने में खाई वेंदा वल्आफीन अनिन्नास रुगे कावड़ न खाईंदा पर माण्हुनि खे माफ़ी बि ॾेई छॾींदा हुन ज़्यादती कई हू ओणो हलियो हुन बुरो सलूक कयो पर ही वरी उन जे मथां कावड़ नाफ़िज़ करण जे बजाय उनखे बख़्शे छॾींदा सुभान अल्लाह पर ॻाल्हि इते दंग न थी जेॾी महिल कावड़ खाधई बाफ़ी बि ॾिनई पोइ हाणे छा थींदो अलाह तो फरमाए त इहो गानो अथव एहसान करण वारो सुभान अल्लाह चयो केरा एहसान करण ॻाल्हायो केरा एहसान करण वारो आहे जेको रब जी बख़्शिश ॾे ड्रोड़े जन्नत ॾे ड्रोड़े ऐं मुत्तकी बणिजी वञे तंगी आसानी में ख़र्च ख़ैरात करे ऐं कावड़ खाई वञे माण्हुनि खे माफ़ी ॾेई छॾे इहे 5-6 खूबियूं जंहिंमें ॾिसो इहो अथव एहसान करण वारो वल्लाह युहिब्बुल मुहसिनीन इन बाने सां अल्लाह पाण मुहब्बत रखे थो रब इन सां प्यार कंदो आहे रब इन खे चाहींदो आहे इहो अल्लाह जो महबूब ऐं मक़बूल मानो बणिजी वेंदो आहे इहो ई एहसान करण वारो आहे पुट एहसान जो फ़लसफ़ो सम्झो एहसान छा खे ज़रूरु आहे जैसा रब गॾु आहे जैसा रब प्यार रखंदो आहे जिते रब जी रहमत आशिक हूंदी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इहे एहसान करण वारा आहिनि जॾहिं दुनिया में एहसान था कनि जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो युनादी मुनाद हिकिड़ो पढ़े ॾियण वारो पढ़ो ॾींदो ऐलान करण वारो ऐलान कंदो सयअलम अहलुल जमे मन औला बिल करम ए महशर जे मैदान वारो तव्हांखे ख़बर आहे त जो अल्लाह वटि करमी केरा दुनिया में त सभिनी पे करमी सॾायो नंढे खां पुछो तूं केरु आहीं त मां करमी आहियां वॾे खां पुछो केरु आहीं जे मां करमी आहियां दुनिया में त करमी पाण खे सॾाईंदा हुया पर जो क़यामत जे ॾिहाड़े में रब जे तरफ़ां ऐलान थींदो पढ़ो ॾिनो वेंदो सयअलम अहलुल जमे मन औला बिल करम ए महशर जे मैदान वारो ए हशरगाह में गॾु थियण वारो अॼु तव्हां अदालत जो ॾिहाड़ो आहे अॼु ख़बर पवंदी त करमी केरु वो ऐलान थींदो ऐनल काज़िमूनल गईज़ उहे किथे आहिनि जेके कावड़ू खाई वेंदा हुया सुभान अल्लाह करमी सॾाइण सवलो आहे मुरीद त सॾाईंदो पर फैसले वारे ॾींहुं ख़बर पवंदी त करमी जी निशानी कहिड़ी आहे
करमी चेबो छा किया मुझा दोस्तों अल काज़िमून अल गैज़ उहे करमी चव जेके दुनिया में कावड़ खाई वींदा वल आफून अन्नास माण्हुनि खे बख़्शे छॾींदा ज़्यादतुन करण वारनि खां वेर न वठंदा पलांद न वठंदा इंतकाम न वठंदा पर माफ़ियूं ॾेई छॾींदा अॼु रब थो ऐलान करे वल्लाह युहिब्बुल मुहसिनीन सुभान अल्लाह ये मुहसिन अथव ये करमी अथव अॼु अल्लाह उन्हनि सां प्यार थो रखे ये अल्लाह जा प्यारा अथव सुभान अल्लाह फयुरफउ लहुम लिवाउन अबयद वो अच्छे रंग जो झंडो रब खोड़ींदो रमूरे ध्यान कजो अच्छे रंग जो झंडो रब खोड़ींदो युकाद बैन ऐदीहिम इलल जन्नते अच्छे रंग जो झंडो खणी हिकिड़ो करमी अॻियों हलंदो ऐं सफरी करमी उन जे पुठियां ध्यान न ठारियो वञा युखाद बैन ऐदीहिम वो अच्छे झंडे वारो उन्हनि जी क़यादत कंदो उन्हनि जो अॻुवान हूंदो पुठियों सॼी अहले करम जमात पोयों सभु करमी हूंदा ओ उहे जेके माफ़ियुन ॾियण वारा उहे जेके कावड़ुन खाइण वारा उहे मुहसिन उहे एहसान करण वारा हूंदा इन्हनि जो टोलो ई जुदा हूंदो उन्हनि जी निशानी पंहिंजी हूंदी अच्छो झंडो उन्हनि जे अॻुवान जे हथ में हूंदो अॻियों उन्हनि जो क़ाइद हूंदो पुठियों करमियुनि जो लश्कर हूंदो छो काॾे वेंदा हे वेंदा जन्नत में हर इंसान खां हिसाब थींदो पुछाणो थींदो पर जेके अहले करम आहिनि उन्हनि खां बिना हिसाब बिना पुछाणे जे जन्नत ॾे मोकिलियो हलो तो करमियो हलो ये निशानी अथव झंडो अच्छो झंडो मथे हूंदो मथां को पोइते रहिजी सहिजी वञे सही लश्कर किरोड़े हूंदा अरबे खरबे माण्हू हूंदा मथां रल विचड़ थी वञनि झंडो छो खणबो मथां रल विचड़ थी वञनि मथां धण खां धार थी वञनि अच्छे झंडे वारो अॻियों हूंदो ऐं पुठियों ये मुहसिन गॾु हूंदा बिना हिसाब जे जन्नत ॾे हलंदा चओ सल्लल्लाहु अलैहि या तॾहिं रब तो फरमाए फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ा इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन जेको तोसां ज़्यादती करे बख़्शे छॾीस वॾी ॻाल्हि आहे ये को ज़्यादती करे त सही असां वारा नफ़्स हाँ धींगा मुश्ती लगी भैया नफ्स असां वारा बि घटि कोन्हनि पर मुंहिंजा प्रिय प्यारा रब जो फरमाए त फ़अफ़ु अन्हुम जन ज़्यादती कई आहे बख़्शे छॾीन चङाई करे छॾीन जॾहिं तूं ईअं कंदे इन्नल्लाह
युहिब्बुल मुहसिनीन। वो तू एहसान करण वारो ही हाणे अल्लाह पाण तोसां मोहब्बत रखंदो। ॻाल्हि थोरी हुई न, जे तूं पंहिंजी कावड़ नाफ़िज़ करे हुन गार बि नहीं तो 5 गारियूं ॾिनियूं, तूं थी पे मुबग़िद यानी बुग़्ज़ रखण वारो, तूं मुहसिन न थिए, एहसान वारो न थिए, मुबग़िद थी वे, अल्लाह खां परे, रहमत खां परे, बख़्शिश खां परे, जन्नत खां परे। पर जे मुहसिन थी वे त जन्नत जे वेझो, रहमत जे वेझो, रब जे वेझो, मुर्शिद जे वेझो, मदीने वाले जे वेझो। चो सल्लल्लाहु अलैहि या मुझो मौजू आहे एहसान। अरबी में सर्वो एहसान, सिंधी में माना है करम। मूंखे हिकिड़ो तव्हांखे पैगाम ॾियणो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या जेके एहसान वारा हूंदा आहिनि, जेके कर्म वारा हूंदा आहिनि, उन्हनि जी खूबी छा आहे? माइदा सूरत आयत नंबर 84-85 रब तो फरमाए वमा लना ला नुमिनु बिल्लाह। असांखे छा थियो आहे जो पंहिंजे रब ते ईमान न आणियो? छा थियो आहे असांखे? छो न ईमान आणींदासीं? आणींदासीं न आणींदासीं? कहिड़ी रुकावट आहे असांखे? का रुकावट कोन्हे। असां ज़रूर पंहिंजे रब ते ईमान आणींदासीं। वमा जाअना मिनल हक़, ऐं जेको असां वटि हक़ आयो आहे उन हक़ खे मञंदासीं। मथे मथे करो, छा खे मञंदो? हक़ खे मञंदासीं। वनदमाउ ऐं युदखिलना रब्बुना मअल क़ौमि सालिहीन। ऐं असां उमेद था रखूं त असांजो रब असांखे सालिहनि सां गॾाईंदो। पोइ हिननि अच्छे झंडे वारनि सां, इन आले करम सां रब असांखे ज़रूर शामिल कंदो। जॾहिं इएं चवंदा फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू, पोइ जेका ॻाल्हि इहा उन्हनि चई, रब उन जो सवाब उन्हनि खे ॾेई छॾींदो। जॾहिं छा चयूं त असां अलाह खे छो न ईमान आणींदासीं, हक़ खे छो न मञंदासीं? ज़रूर मञंदासीं। पोइ असांजो अलाह असांखे सालिहनि जी क़ौम सां गॾाए छॾींदो। जॾहिं इएं चवंदा त रब उन्हनि खे इन चवण जो बदिलो कहिड़ो ॾींदो? फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार खालिदीन फीहा। रब उनखे सदा बहार बागन में रहंदो, जंहिंजे हेठां नहरूं थियूं वहनि पियूं, हेठां खां नहरूं थियूं वहनि पियूं। माखीअ जी नहर, शराबन तहूरा जी नहर, मिठे जन्नत जे लज़ीज़ पाणी जूं हेठों नहरूं पियूं वहंदियूं। मथों उन्हनि जा महल मायूं ठहियल हूंदा, सोने चांदी जा। इहे कंहिंखे मिलंदा? रब तो फरमाए वज़ालिक जज़ाउल मुहसिनीन। ओ ये कर्मनि जो बदिलो इहो ई आहे। कर्मनि खे रब हिते ई रहाईंदो। एहसान करण वारनि जी जाइ इहा जन्नत आहे, जंहिंजे हेठां नहरूं वहनि थियूं पियूं।
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों वो इन जेला रब तो फरमाए वकज़ालिक नजज़िल मुहसिनीन। रब फरमायो त एहसान करण वारन खे असां इएं बदलो ॾींदा आहियूं। कर्म करण वारन खे हर कंहिंसां कर्म करण वारन खे असां ईअं ई बदलो ॾींदा आहियूं। केॾो सुहिणो बदलो आहे, केॾो भलो बदलो आहे। खपे या न खपे, खपे या न खपे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो भाइरो फ़क़ीरो तव्हां एहसान कयो, तव्हां एहसान कयो त अल्लाह बि तव्हां सां एहसान कंदो। हाणे हेॾे मूंॾे थोरो तवजो कयो। हेसी ताईं तव्हां ॿुधो त एहसान करण वारन खे रब जी रहमत मिली, रब जो कुर्ब मिलियो, अल्लाह जी वेझड़ाई मिली, जन्नत मिली, मग़फ़िरत मिली, नेमतूं मिलियूं, बेहिसाब जन्नत ॾे वञण जी भलाई नसीब थी। पर हीअ आयत सूरह रहमान जी अजीब आहे। रब जो फरमाए हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। एहसान करण वारन जो बदलो एहसान खां सवाइ ॿियो को थी नथो सघे। नमाज़ुनि जे लाइ जन्नत, हाजुनि जे लाइ बहिश्त, सखियुनि जे लाइ मायूं हूरूं कसूरूं, मुजाहिदनि जे लाइ रब जूं नेमतूं। पर एहसान करण वारो जेॾी महिल एहसान करे रब वटि थो अचे त रब थो फरमाए मुंहिंजा पाना तो अहिड़ो अमल आंदो आहे जो मुंहिंजे कारखाने में ॿियूं त सभु भलायूं आहिनि, उहे तुंहिंजे एहसान जो बदलो ॿी का शइ नथो बणाए सघां सवाइ हिन जे जो मां रब पाण तोसां एहसान कंदुसि। पुट इहा वॾी ॻाल्हि आहे। जन्नत बि वॾी शइ आहे, हूरूं कुसूरूं बि भलियूं शयूं आहिनि, पर अल्लाह जंहिंसां एहसान करे, अल्लाह जैसा रब एहसान करे। सुभान अल्लाह। अल्लाह जैसा एहसान करे ज़बानूं उन जो काखो नथियूं लॻाए सघनि, अकुल ऐं शूर उन जो अंदाज़ो नथा लॻाए सघनि। जंहिंसां अल्लाह एहसान करे उनखे छा ॾींदो, छा मिलंदो उनखे? बस इहा ख़बर पवंदी क़यामत जे ॾियारे में त एहसान करण वारनि जे लाइ अल्लाह छा ठाहे तयार कयो। सुभान अल्लाह। ॿी जाइ ते रब थो फरमाए नुसीब बिरहमतिना मन नशा। असां पंहिंजे रहमत मज़ा जंहिंखे जेतिरो चाहियूं हिसो ॾियूं, जंहिंखे जेतिरो हिसो ॾियूं असांजी मर्ज़ी आहे। अलाह तो फरमाए असांजी मर्ज़ी आहे जंहिंखे जेतिरी रहमत ॾियूं, कंहिंखे घटि कंहिंखे घणी, रब जी मर्ज़ी आहे। पर रब तो फरमाए वला नुदीउ अजरल मुहसिनीन। जेके एहसान करण वारा आहिनि उन्हनि जे अजर खे असां कॾहिं बि ज़ायु ई न कंदासीं, उन्हनि जो पोयो न विञाईंदासीं, उन्हनि जी महिनत रायगान न विञाईंदासीं। एहसान करण वारनि खे असीं बि पंहिंजे कारखाने कुदरत मज़ा लातदाद रहमतूं नेमतूं ॾींदासीं। सुभान अल्लाह।
ऐं रब तो फरमाए सनज़ीदुल मोहसिनीन, एहसान करण वारनि खे जल्द वधाईंदासीं। थकजी पिया आहियो? 2 कलाकनि खां त मां घटि में जान कोन छॾींदोसां, अॻिते ख़ुदा जी मर्ज़ी, निंड बि कोन करणु ॾींदोसांव, सम्झो था न? हींअर मजमूआ मुंहिंजे हथ में। रब तो फरमाए सनज़ीदुल मुहसिनीन, रब फरमायो त एहसान करण वारनि खे असां जल्दी जल्दी वधाईंदासीं। छा में वधाईंदासीं? उन्हनि जे इल्म खे वधाईंदासीं, उन्हनि जे अकुल खे वधाईंदासीं, उन्हनि जे रिज़्क़ खे वधाईंदासीं, उन्हनि जे बच्चनि खे वधाईंदासीं, उन्हनि जे घराणे खे वधाईंदासीं, उन्हनि जे इज़्ज़त खे वधाईंदासीं, उन्हनि जे माल खे वधाईंदासीं, उन्हनि जे अयाल खे वधाईंदासीं, उन्हनि जे ज़ाहिर खे वधाईंदासीं, उन्हनि जे बातिन खे वधाईंदासीं, उन्हनि जे फैज़ खे वधाईंदासीं, उन्हनि जे रूहानियत खे वधाईंदासीं, उन्हें जे विलायत खे वधाईंदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वाह वाह। वधो अल्लाह तो फरमाए असां वधाईंदासीं। हाँ, सुभान अल्लाह। जेके रब वधाए जी, जेके रब वधाए उनखे केरु घटाए, जेके रब रखे तंहिंखे केरु चखे, जेके रब वधाए उनखे रोकींदो केरु, छलींदो केरु? हाँ, जंहिंजो रब तेजो सभु न। हाँ, सुभान अल्लाह। रोकण वारा रोकनि था, तीअं ॾींहों ॾींहुं एहसान वारा करम ई वधंदा। हाँ, सुभान अल्लाह। ऐं हिन जमायत ते त ख़ुसूसी अल्लाह जो करम आहे। ॾींहों ॾींहुं जमायत जो अंग बि वधे थो त नेमतुनि जो तादाद बि वधी रहे। छो त अल्लाह जो ऐलान आहे न, अल्लाह जो ऐलान आहे। ॿी जाइ ते रब फरमायो वस्बिर वस्बिर फइन्नल्लाह ला युदीउ अजरल मोहसिनीन। ओ करमी, अगर दुश्मन कुछ कनि था तू सब्र कर, तू सब्र कर, सही वञ, चुप कर, जवाब न ॾीस। भली पियो मंडो वारीअ में लेटे, भली लेटे मंडो वारीअ में, छॾीस। वस्बिर, तू सब्र कर, ॾिस त मां कीअं थो नाबूद कयां। हाँ, तू ॾिस जेको तोसां ज़्यादती थो करे न, मां तव्हांजे हर हिकु फ़क़ीर जे हाल जी ॻाल्हि थो कयां पियो। मूंखे ख़बर आहे तव्हां ॾुखड़ा खणी आया आहियो, कंहिं फ़क़ीर सां माइट नथा ठहनि, कंहिंसां अज़ीज़ नथा ठहनि, तव्हां ॾुखड़ा खणी आया आहियो। मां तव्हांजो हल तव्हांखे ॾेई रहियो आहियां। घबरायो न, दिलगीर न थियो, थोरो वस्बिर। वस्बिर, थोरो सब्र कर। फइन्नल्लाह ला युदीउ अजरल मोहसिनीन। बेशक अल्लाह एहसान करण वारनि जो हिकिड़ो ज़रो बि ज़ायो न कंदो आहे। घबराए न, फ़क़ीर दिलगीर न थी। दिलगीर उहो थिए जेको निधन को हुजे। तू निधन को नहीं, तू धन को आई। सुभान अल्लाह।
ओ दुख दुखोई आइया परन धन की मनाइया जेडियूं मुझो मदीने जो साईं नंगी नंग पारा अदियूं मुझो मदीने जो साईं नंगी नंग पारा ओ दुख डुलावा बींदा ओ मारू मुंह नींदा ओ जेडियूं मुझो मदीने जो साईं नंगी नंग पारा मुझो मदीने जो साईं चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ एहसान करने वाला रब तो फरमाए वबशिरिल मुहसिनीन ओ मुझे सुना हबीब जेके एहसान करने वाला है जेके कर्म करने वाला है इन्हन कर्म के मुंह रब जी मुबारक दे मुबारक दी हबीब मुबारक दीन के करम के मुबारक दे मुबारक दीन दिलगीर न थियो तव्हांजा दुख डोलावा लही विया छो त तव्हां हाणे आम न आहियो तव्हां ख़ास आहियो हाणे तव्हां अल्लाह जे उन्हनि पाननि में शामिल आहियो जेके अल्लाह वटि मक़बूल ऐं महबूब माना आहिनि पुट ही जेका मुहसिनीन जी जमायत आहे न मुहसिनीन जी जमायत या आम जमायत नहीं या पेरी पेरी अल्लाह जे नबियन जी जमायत मुस्लिम जितना भी नबी आया वे सब मुहसिनीन होया जितना भी वली आया ये मुहसिनीन होया जितना भी अबरार अखियार रब जा नवाज़िल माना आया ये सब मुहसिनीन होया जे मुहसिनीन दिसना तई ही सामो मज़ार वारो दिस ही तई मुहसिनीन ओ फकीर तू के आम जमात में नहीं अज तुझो शुमार मुहसिनीन में थियो रब सल इन जमात का परे न करे रब सल इन धन का धार न करे सुभान अल्लाह मुझा दोस्तों हाने ॾिसो त अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान जे अंदर पंहिंजे नबीअनि खे कीअं मोहसिन सॼो आहे रब तो फरमाए सलामुन अला नूहिन फिल आलमीन इन्ना कज़ालिका नजज़िल मोहसिनीन सुभान अल्लाह सभिनी जहाननि में मुरब जो सलाम नूह जे मथा कंहिंजे मथा ॻाल्हायो नूह जे मथा मुंहिंजो सलाम छो इन्ना कज़ालिका नजज़िल मोहसिनीन रब फरमाए तो असां अहिड़ी तरह एहसान करण वारनि खे बदिलो ॾींदा आहियूं जेको एहसान कंदो आहे मां रब उन खे सलाम कंदो आहियां बोले ध्यान कयो साईं नूर मुस्तफा शाह को अहिड़ो कमु करे अचे जेको ॿियो को करे ई न सघे त मां चवंदोसांसि त साईं तोखे मुंहिंजो सलाम आहे शाह साहब तोखे सलाम आहे वाह जो कमु करे साईं 100 हाफ़िज़ क़ुरान जा ठाहिया अथसि शागिर्द पढ़ाए 100
शाबाश जो हकदार आहे या न? मुबारक थे साईं नूर मुस्तफा शाह, मुबारक थे, वाह जो कम करे, मां तोखे सलाम तो कया। माण्हू त ॿिया बि हज़ारे वेठा आहे, पर सलाम तोखे तो कया। रब तो फरमाए सलामुन अला नूहिन फिल आलमीन, सभिनी जहाननि जे अंदर मुंहिंजो सलाम आहे नूह खे। छाजे करे छो सलाम आ? रब तो फरमाए त यो मुंहिंजो एहसान करण वारो बानो आ। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, एहसान करण वारनि खे असां ईअं ई बदिलो ॾींदा आहियूं। सुभान अल्लाह। वरी ॾिसो जिनमल हज़रत सैयदना इब्राहिम खलील 90 सालनि जो ॼमाल रसीद, अल्लाह जो प्यारो खलील ख्वाब में हुक्म मिलियो आ पंहिंजे मासूम नंढड़े गुलाब जे गुलड़नि जहिड़े पुट इस्माइल खे कोह पंहिंजे हथनि सां। सही का ॻाल्हि आहे? हाँ, पंहिंजे पुट खे पंहिंजे हथनि सां को हुकुम मिली वियो। मुंहिंजा दोस्तो छुरी खयई तिखी करे ऐं पंहिंजे बच्चे जे गर्दन ते छुरी हलाइण लॻो। जेॾी महिल छुरी हथ में आ, इस्माइल नेकियल आ, छुरी हलाए पियो, आवाज़ आयो वनादैनाहु अय्या इब्राहिम। असां हकल कईसीं, सॾु कयोसीं, ओ इब्राहिम कद सदक़त रोया, तो ख्वाब सच्चो करे लिखायो। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, असां एहसान करण वारनि खे ईअं ई बदिलो ॾींदा आहियूं। कीअं? इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन, या पथरी चिट्टी आज़माइश हुई, इम्तिहान हुयो, जेते इब्राहिम तूं पास थी वे। वफ़दैनाहु बिज़िब्हिन अज़ीम, वॾी कुर्बानी, वॾी ज़िबह वतरकना अलैहि फिल आखिरीन। या इब्राहिम जी सुन्नत असां पोयनि में बि जारी करे छॾीसीं। हाणे रब तो फरमाए सलामुन अला इब्राहिम, ओ इब्राहिम तोखे मुंहिंजो सलाम आ। कज़ालिक नजज़िल मुहसिनीन, एहसान करण वारनि खे असां ईअं ई बदिलो अता कंदा आहियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इब्राहिम खलील खे रब मुहसिन सॼो ऐं रब उन खे सलाम कयो। वरी अॻिते अचो क़ुरान तो फरमाए सलामुन अला मूसा व हारून इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ए मुंहिंजा मूसा तोते सलाम आ, ए मुंहिंजा हारून तोते बि सलाम आ। असां एहसान वारनि खे ईअं ई त बदिलो ॾींदा आहियूं। छाजे करे? इन्नहुमा मिन इबादिनल मोमिनीन, ये ॿई ॼणा असांजे मोमिन बाननि मंझि हुया। जहिड़ो इब्राहिम तहिड़ो, जहिड़ो मूसा तहिड़ो हारून, ॿई मोहसिन, ॿई मोमिन। अॻिते रब फरमाए थो सलामुन अला इलियासीन इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। ओ इलियास तोखे बि मुंहिंजो सलाम आ। मां एहसान करण वारनि खे ईअं ई त बदिलो ॾींदो आहियां। हाणे रब तव्हांखे थो सॾे, ॿुधंदो? रब जो सॾु ॿुधंदो? वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन।
जेको सच्चाई खणी आयो ऐं जे उन सच्चाई जी तस्दीक कई ईमान आंदई यही त मुत्तकी अथव परहेज़गार अथव उन्हनि जे लाइ अल्लाह वटि हर उहा नेमत हूंदी जेका चाहींदा जेका मन में ख़्याल ईंदो रब उहा नेमत मुहैया करे ॾींदो छाजे करे जो अल्लाह ताला एहसान करण वारनि खे ईअं ई बदिलो ॾींदो आहे सुभान अल्लाह इन्नल मुत्तकीन फी ज़िलालिन व उयून जेके मुत्तकीन जेके परहेज़गार आहिनि ये पाछूलन में हूंदा घाटा घाटा वण घाटा घाटा मेवन में टिंडियल लज़ीज़ मेवन वारा वण हूंदा उन्हनि जे हेठां मिठा पाणी जा चश्मा कुंभ ॾेई पिया वहंदा व फवाकिह मिम्मा यश्तहून ऐं जंहिंजी बि ख़्वाहिश कंदा उहे मेवा मुहैया हूंदा सूफ़ अंब अंगूर इंजीर ॾाढ़ूं केला जा चाहींदा उहा नेमत मिलंदनि पोइ हुकुम थींदो कुलू वशरबू खाओ ऐं पियो मज़ा कयो हनीयम बिमा कुंतुम तअमलून जेकी दुनिया में अमल कंदा हुयो उन्हनि जे बदिले में अॼु खाओ पियो मज़ा माणियो इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन सुभान अल्लाह रब फरमाए तो एहसान करण वारनि खे असां ईअं ई त बदिला ॾींदा आहियूं पुट अॼु ॾुखड़ा सही वठ अॼु गम सही वठ अॼु दुख बर्दाश्त करे वठ जे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं पंहिंजी प्यारी घर वारी मोमिननि जी मां नबी जी कुंवार सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया बीबी आयशतुल हुमैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा के साईं फरमाइंदा या आयशतु तजर्रई मुरारत दुनिया लिनईमिल आखिरा ए आयशा ए मुंहिंजी कुंवार आयशा आखिरत जे नेमतुनि जे लाइ दुनिया जी कड़ाण ठुक ठुक करे पी वञ दुनिया जी कड़ाण ठुक ठुक करे पी वञ ये माण्हुनि जा मेहणा ये ताना ये ख्वारियूं ये मलामतूं ढुक ढुक करे पी वञो फ़क़ीरो ॿाहिरो फ़क़ीरी जे रस्ते में परखाऊं थींदियूं तव्हां ते माण्हू खिलंदा यार हे त छिता थी पिया आहिनि यार हेड़े सीए में काॾे था वञो चयो हूंदो न रस्ते में यार हे पाण त रुलिया आहिनि वरी माइनि खे बि वठी था वञो मेहणा मिलंदा ताना मिलंदा माण्हू खिलंदा पर इहा कड़ाण ढुक ढुक करे पी वञो भाइरो फ़क़ीरो ये दुनिया जा दुख घड़ी पल जा बदलो उन जो हमेशा जूं नेमतूं हमेशा जूं लज़्ज़त जीअं मुझे सुने हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो क़ुरान तो बयान कर छातिस पीर जो दादलो हुयो भाइरुनि न सठुस धक हयऊं लपाटूं हयऊं मार कुट कयऊं वञी खूह में उछलायऊं वकज़ालिक मक्कन्ना लियूसुफ फिल अर्द वलिनुअल्लिमहु मिन तअवीलिल अहादीस बस इहो बहानो थियो अल्लाह ताला ईअं उनखे धरतीअ ते इक़्तिदार ऐं बादशाही ॾिनी ॿ टे ॾींहं ॾुखड़ा ॾिठई जेल बि काटे पर उन जे बदिले में रब थो फरमाए असां उनखे धरती ते पावर ॾिनो इख़्तियार ॾिनो हुकूमत ॾिनी ऐं उनखे
ख़्वाबनि जा ताबीर सेखारियासीं वल्लाहु ग़ालिबुन अला अमरी वलाकिन अक्सर नास ला यअलमून। अल्लाह पंहिंजे कम ते ग़ालिब आहे पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि, माण्हुनि खे ख़बर नथी पवे, माण्हू ज़ाहिर ॾिसनि था, रब उन जा नतीजा ॾिसे थो। तव्हांजी नज़र हींअर हिन ते आहे त हीअ शइ जेका साम्हूं आहे, पर अल्लाह जी नज़र इन जे बातिन में अंदरि ताईं नज़र आहे। तव्हां था चाहियो त ही मूंखे दुख छो मिलियो, ही तकलीफ़ छो मिली, ही महिनो तानो छो मिलियो, पर इन जे एवज़ में जेको पोयों तव्हांजे लाइ इनाम ठहिया पिया आहिनि, रब जी नज़र ओॾे आहे। फ़क़ीरो दिलगीर न थींदा कयो, गमज़दा न थींदा कयो। रब तो फरमाए फलम्मा वलम्मा बलग अशुद्धहु आतैनाहु हुक्मन व इल्मा। जॾहिं यूसुफ पंहिंजे जवानी खे पहुतो, असां उनखे हुकूमत बि ॾिनीसीं, इल्म बि ॾिनोसीं। छाजे करे वकज़ालिक नजज़िल मुहसिनीन। रब तो फरमाए त एहसान करण वारनि खे असां इहे ई त बदिलो ॾींदा आहियूं। वरी उहो ॾियारो आयो जो उहे साॻा भाइर जन मारियो हुअसि न, जन ईज़ायो हुअसि न, उहे सभई आया। छा पिया चवनि? क़ालू या अय्युहल अज़ीज़ इन्न लहू अबन शैख़न कबीरा फ़ख़ुज़ अहदना मकानहू इन्ना नराक मिनल मुहसिनीन। बिन्यामीन खे पाण वटि रहायईं न, त ॿिया भाइर पिया चवनि त ओ यूसुफ, ओ मिस्र जा बादशाह, इहो भाउ असांजो बाबे खे ॾाढो प्यारो आहे। यूसुफ जे जुदाई खां पोइ बिन्यामीन खे ॾिसंदो आहे, दिलि ठारींदो आहे। हाणे जे इहो बि मोटी न वेंदो त बाबो असांजो इन लहू अबन शैख़न कबीरा, वॾी जमार वारो बुज़ुर्ग मर्द आहे। असां मजाको हिकिड़ो इन जे बदिले में वटि बिन्यामीन ॾे त मोटाए वञूंसि। छाजे करे? असां तो में इहा उमेद रखी आहे, इन्ना नराक मिनल मुहसिनीन, असां ॾिसूं था त तूं एहसान करण वारनि मंझां आहीं। तू बुराई करण वारनि सां बि भलाई कंदो ई, मदाई करण वारनि सां चङाई कंदो ई। सुभान अल्लाह। वरी जॾहिं मुंहिंजा दोस्तो सुञाण थी, पीउ बची वियो, मां बची वई, 11 भाइर बि अची विया। पोइ हाणे पियो हज़रत यूसुफ चवे काल हल अलिमतुम मा फअलतुम बियूसुफ व अखी। ख़बर अथव त यूसुफ जे भाउ सां छा कयो हुयो? उहे जेके लपाटियूं पे हुयसि, पाण हुयो, पाण पियो चवे, उहे ॾिहाड़ा यादि अथव जॾहिं मूंखे मारियो हुयो, जॾहिं मूंखे खूह में उछलायो हुयो, उहे ॾिहाड़ा यादि अथव। इज़ अंतुम जाहिलून, जॾहिं तव्हां बेख़बर हुयो, तव्हांखे कल न हुई त यूसुफ शाहे बिन्यामीन शाहे। हाणे क्या चवनि? क़ालू अइन्नक लअंत यूसुफ, क़ालू अइन्नक लअंत यूसुफ। हाणे असां सुञातो आहे त यूसुफ तूं आहीं। क़ाल अना यूसुफ व हाज़ा अखी, जी हाओ मां यूसुफ आहियां, हे मुंहिंजो अधो बिन्यामीन आहे। क़द मन्नल्लाहु अलैना, अल्लाह असांजे मथां थोरा कया। इन्नहु मन यत्तक़ी व यस्बिर, बेशक जेको
बिजंदो आ परहेज़गारी रखंदो आ सब्र कंदो आ फ़इन्न अल्लाह ला युदीउ अजरल मुहसिनीन अल्लाह एहसान करण वारनि जो ज़रो ज़ायो न कंदो आ हाणे ॾिसो तव्हां मूंसां ज़्यादतियूं कयूं तव्हां मूंखे ईज़ायो पर मूं तव्हां खां बदिलो न वरितो पलांद न वरितो एवज़ न वरितो मूं त सब्र कयो मूं त तक़वा इख्तियार कई सिलो छा मिलियो मिस्र जी बादशाही मिली ताज मिलिया तख्त मिलिया इज्जतूं मिलियूं तव्हां ॿाहिरि मुंहिंजा मोहताज थी मुंहिंजे दर ते साहिल बणिजी आयो इहो आहे एहसान वारनि जो बदिलो जेकी एहसान कंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे कीअं बदिलो अदा फरमाईंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह एहसान छा हुयो जंहिंजी वाखाण रब पंहिंजे पाक क़ुरान में कई वो एहसान छा हुयो छा कंदो हुयो जो हज़रत यूसुफ खे रब मोहसिन करार ॾिनो मुंहिंजा दोस्तो मां कान एहसान यूसुफ हज़रत यूसुफ जो एहसान छा हो इदा कान बाक अल रजुले मकानुहु वसलहु हज़रत यूसुफ जो एहसान ही हुयो जेकॾहिं को सोढ़े घर वारो ईंदो त यूसुफ उन खे कुशादो घर पंहिंजे ख़र्च सां वठी ईंदो को कर्ज वारो ईंदो त उन जो कर्ज हज़रत यूसुफ पाण लाहे छॾींदो हुयो को बीमार थी पवंदो हो त हज़रत यूसुफ उन खां पुछण जे लाइ वेंदो हो व इन मर्द काम अलैहि को बीमार थी पवंदो त यूसुफ अलैहिस्सलाम उन वटि वञी बीहंदो इयादत कंदो तबीब वठी अचे उन मरीज़ जो इलाज कराईंदो हुयो कहिड़ा थकिजी पिया आहियो हाँ बोलो थका आहियो हाँ मौज़ू एॾो छिड़ियो आहे जो चवां थो फजर ते विहारिया चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह एहसान छा हुयो जेको यूसुफ अलैहिस्सलाम कंदो हुयो गरीबन जी ग़मख़्वारी कंदो मिस्कीनन जी मददगारी कंदो हुयो यतीम अचे बेसर बेसामान अचे त उन जी परवरिश पालना उन जी ख़बरगिरी हज़रत यूसुफ पाण कंदो हुयो जेॾी महिल मानी मिलंदी हुअसि न मानी जो टाइम थींदो सही अज़ीज़ मिस्र बणियो मिस्र जो बादशाह थियो जेॾी महिल मानी जो टाइम थींदो हुयो मानी अॻियूं रखंदा हुयसि त तेसी मानी जो कभो न भञंदो हुकुम कंदो वञो जेतिरा बि जेल खाना आहिनि क़ैद खाना आहिनि उन्हनि सभिनी जेलियुनि खे अव्वल मानी खारायो पोइ मां यूसुफ मानी खाईंदुसि माण्हू चवंदासीं तव्हां त खाओ मानी फरमाईंदो न अब्बा तव्हांखे कहिड़ी ख़बर त जेल छा थींदो आहे जेलुनि जी ज़िंदगी कीअं गुज़रंदी आहे मां इहे ॾींहं ॾिसी आयो आहियां मां इहे कम सही आयो आहियां
इन जे करे तेसी मां न खाईंदुसि जेसी जेलिन खे मानी न खारायां तेसी मानी न खाईंदो जैसी बुखार के मानी न खाराए मुझा दोस्तों इहा अदा यूसुफ जी रब के बणी अल्लाह फरमायो यूसुफ तू एहसान करने वारो ही हाने ने जो बदलो मां अल्लाह पान तो न्याय तवा मिस्र न ॾिठिया मां मिस्र ॾिसी आयो वो शहर भी ॾिसी आयो आनी ते यूसुफ अलैहिस्सलाम बादशाही कई हाँ सुभान अल्लाह कोई महल कोई मारियूं जिते सुनो यूसुफ अलैहिस्सलाम रहंदो उनजा आसार अॼु ताईं मौजूद बीठा है सुभान अल्लाह मुझा दोस्तों जेमल भाइर अचन पिया त हज़रत याकूब फरमायो पंहिंजे पुटनि खे त पुटड़ा हिकिड़े दर मां गलजी न दाख़िल थिजो सोहणा बच्चा अल्लाह दे नबी जा सोना हसीन चेहरन वाला हजरत याकूब चयो त जुदा जुदा दरन का दाखिल थिजो मता तवा के नजर न लगी पवे इस भई जो गद जी कदावर सोना हसीन जमील वींदो मता को बद नजरू तवा के नजर हणी विजे जुदा जुदा दरवाजन मां वंजो बब्बा जना थी वंजो वो बब्बा जना भाइर हिकड़े दर मां बबले मां बबले मां मुझा दोस्तों 11 जना हुया 12 त हज़रत यूसुफ हुयो मुझा दोस्तों 11 जना 10 जना पंजन दरवाजन मां विया बाकी बिन्यामीन हिकड़ो दरवाजे ते बीठो उन मल रोण लगो अल्लाह जे मुझो अदो यूसुफ हुजे हा त मां जोड़ी में थी वञा दर मिस्र जे दर ते हजरत यूसुफ जो भा बिन्यामीन ओढ़ा पियो गाड़े रोए पियो त रब्बुल आलमीन जो वही आई ओ यूसुफ लह बंदे तख्ता मन तुझो भाव अकेलो रोए तो बीठो वही भाकुर पाए पाण सां गॾु वठी पोइ शहर में दाख़िल हजरत यूसुफ ने उन्हें महल का लथो अचे ॾिसे त बिन्यामीन अकेलो दर ते रोए बीठो जे भाकुर पातईस सीने साला तईस त बिन्यामीन तो चले ओ नकाब वारा पंहिंजे मुंह तां कपिड़ो त हटाए तुंहिंजो मुखड़ो त ॾिसां अॼु एॾो प्यार वारो भाकुर पातो थी जो तो मां मूंखे मुंहिंजे अधे यूसुफ जी खुशबू आई यूसुफ आई या यूसुफ जो पुत्र आई बुधाए के रही हेरे प्यार सां भाकुर पातो थई नकाब हटाए थी ओ बिन्यामीन मां तुंहिंजो भाउ यूसुफ आया भाकुर पाए तो पई गॾिजी मिस्र जे दरवाज़े मां दाख़िल थियो सुभान अल्लाह मुझा दोस्तों ही एहसान हुयो जंहिंजो बदलो रब सोने यूसुफ अलैहिस्सलाम के ॾिनो जो पूरे मिस्र जी हुकुमरानी ताज ऐं तख्त हज़रत यूसुफ जे हवाले कया विया अजीब ॻाल्हि आहे न जेको गुलाम थी विकाणो चंद खोटन सिकन जे अंदर कपायूं वरी मिस्र जे बाजार में गुलाम थी होका हलिया बाजार में विकणो विकियो वियो पर उनखे वरी रब उन सॼे बादशाहत जी हुकूमतूं वाकूं उन जे हथ में ॾिनियूं अजब जहिड़ी ॻाल्हि आहे हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे न हिकिड़ो परदेसी मुसाफ़िर किथों किनान खां हलियो किथे मिस्र किथे किनान फलस्तीन मां हलियो सुभान अल्लाह रब तो फरमाए त इन्ना कज़ालिक नज्जिल मुहसिनीन एहसान करण वारनि खे असां ईअं बदिलो ॾींदा तो हाणे ॿुधायो छा था चाहियो तव्हां बि एहसान वारा थींदव कि न जी एहसान वारा थींदव या न थींदव कीअं थींदव
एहसान वारा कीअं थींदा ॿुधो उन जो रस्तो छा आहे मदीने वारे साईं ॿुधायो आहे त एहसान कीअं कजे कुरान फरमाए थो त एहसान कीअं कजे रब फरमायो वक़दा रब्बुक ला अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन एहसाना रब जो यो फैसलो आहे त अल्लाह खां सवा ॿिए कंहिं जी पूॼा न कयो ॿिए कंहिं जे अॻियां सर्फ सुजूद न थियो बंदगी सिर्फ़ अल्लाह जी कयो ऐं पंहिंजे पीउ माउ सां एहसान कयो कंहिंसां अबे सां एहसान कयो अम्बड़ जी जड़ सां एहसान कयो जे पुराणा थी विया आहिनि उन्हनि जे लाइ पंहिंजे रहम जूं खंभड़ाटियूं खोलियो अबे सां एहसान कयो जीजल माउ सां एहसान कयो पंहिंजे पाड़े वारनि सां एहसान कयो भाइरनि सां एहसान कयो मुंहिंजा दोस्तो पंचनि सां एहसान कयो परावनि सां एहसान कयो मुस्लिमन सां एहसान कयो काफरन सां एहसान कयो जानवरन सां एहसान कयो पखियुनि सां एहसान कयो पुटन सां एहसान कयो न्याणियुनि सां एहसान कयो ज़ाल सां एहसान कयो को बीमार ॾिसो उन सां एहसान कयो को दर्दमंद को टुकड़ियल ॾिसो उन सां एहसान कयो को परेशान हाल ॾिसो उन सां एहसान कयो जे तव्हां एहसान कंदो त तव्हां अल्लाह वटां नेमतुनि जा हक़दार थी वेंदो यतीमनि सां एहसान कयो ग़रीबनि सां एहसान कयो पंहिंजनि सां एहसान कयो परावनि सां एहसान कयो दोस्तनि सां एहसान कयो दुश्मननि सां एहसान कयो पुट ॻाल्हि सम्झो था इनफरादी तरह बि एहसान कयो ऐं इज्तिमाई तरह बि एहसान कयो माशाअल्लाह फ़क़ीर जेकी बि आहिनि मूंखे ख़बर आहे त उहे एहसान करण वारा आहिनि पंहिंजे हाल सारू हर को एहसान करे थो जंहिंखे बि फ़क़ीर जी आंगुर लॻल आहे न क़ल्ब ते इंशाअल्लाह हे फ़क़ीर वड़ो न वेंदा मूंखे पक्का पर जेको एहसान थिए पियो उहो छिड़ विछड़ आहे टिड़ पखड़ आहे आउं चाहियां थो त कंहिं मुनज़्ज़म अंदाज़ में एहसान कयो वणियो या न वणियो ॻाल्हि जी एहसान हर को करे पियो थो पंहिंजे हाल सारू हर को एहसान करे पियो पर सभु टिड़ पखड़ छिड़ विछड़ ऐं मूंखे इहा छिड़ विछड़ ॻाल्हि पसंदि न आहे हिकिड़ो त फ़क़ीरनि जी पाण में चपकलश बि थी पई आहे हिकिड़े ॻोठ में ॿ फ़क़ीर आहिनि त पाण में नथा ठहनि छो छा करमी ईअं थींदा आहिनि तव्हां करमी आहियो पाण में नथा ठहो हिक ॿिए सां हसद रखो था छा फ़क़ीरनि जो शान इहो आहे छा तव्हांखे तालीम इहा मिली आहे तव्हांखे असां सबक़ इहो सेखारियो आहे त हिक ॿिए जी पेर खोटियो छो दब इलैकुम दाउल उमम छा तव्हांजे अंदर बि अॻियुनि उम्मतुनि वारी उहा बीमारी पइजी वई आहे अल हसद वल बग़दा हिकिड़ो हसद ॿियो बुग़्ज़ इहे तव्हांजे अंदर में अची विया आहिनि साईं फरमाइनि था हेल हालिकत इहो जेको हसद आहे न इहो कूड़ींदड़ आहे कूड़ींदड़ छा हे ॾिसो मथे ते वार आहिनि ये मथे ते वार आहिनि पर हीअं सेफ्टी जो हणोसि मथो सफ़ा टिंड हिकिड़ो वार न हुजे
साईं फरमाइनि था त हसद जेको आहे न, हसद साड़ हिक ॿिए में हसद रखे, इहो ईअं आहे जीअं पाकी वारनि खे कूड़े छॾे त टिकण साफ़ थी वञे, हिकिड़ो वार न बचे। जंहिंजे अंदर में हसद आहे न, उनजा जेतिरा बि अमल आहिनि नेकियूं, निमाज़, रोज़ो, ज़िकिर, तहज्जुद, हे 24 जा पंधड़ा, अचण वञण, राति जो जागण, तहज्जुद पढ़ण, चङायूं करण, एहसान करण, इहे तव्हांजूं नेकियूं आहिनि। इहे तव्हांजा हे वारनि वांगुरु अमल आहिनि। मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आहे, मिसाल। साईं फरमाइनि था हे जीअं वार आहिनि तव्हांजा, पर जो पाकी खणी हीअं घुमाइजे त वार सभु हलिया वञनि, मथो गंजो थी वञे। जंहिंजे अंदर में हसद अची वियो न, उनजा सॼी ज़िंदगी जा अमल चट, निमाज़ूं बर्बाद, रोज़ा बर्बाद, एहसान कई, चङायूं कई, ख़ैर कई, ख़ैरातूं कई, सभु चट। छा बचुसि? टिकण। जीअं मथो कूड़ियल माण्हू मथे ते हिकिड़ो वार न हुजे, तीअं इन माण्हू जे पलव में बाक़ी हिकिड़ो अमल नथो बचे। साईं फरमाइनि था वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही ला तुमिनु हत्ता तहाब्बू। कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे, उन रब जो मूंखे कसम आहे, तव्हां तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी हिक ॿिए में मुहबत न रखंदो। पुट होशियार थियो, सुजाग थियो, मां हदीस वरी थो पढ़ां, सबक खे भेरो थो ॾियारियां तव्हां वटि। साईं फरमाइनि था वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही, मूंखे कसम आहे उन अल्लाह जो मुहम्मद जी जान जे रब जे हथ में, उन रब जो मूंखे कसम आहे। ला तुमिनु हत्ता तहाब्बू, तव्हां तेसी ताईं मोमिन न थींदो जेसी ताईं तव्हां हिक ॿिए में मुहबत न रखंदो। जे तव्हांजी पाण में मुहबत न आहे त तव्हां मोमिन न आहियो। मूंखे ख़बर आहे तव्हांजे प्रकारनि जी। हिकिड़े ॻोठ में जेके फ़क़ीर आहिनि उहे पाण में कोन था ठहनि, ख़लीफ़ा पाण में कोन था ठहनि। छो? छा तव्हां पंहिंजा अमल बर्बाद करणु चाहियो था? पंहिंजूं नेकियूं रायदान वञणु चाहियो था? छा एहसान करण वारा ईअं थींदा आहिनि जेको तव्हां क़दम कयो आहे? अॼु मूं सां अहद कयो त जंहिंजे दिलि में बुग़्ज़ आहे, कीनो आहे, कुदूरत आहे, लालच आहे, इहा सभु कढंदो, पाण में सभु मुहबत रखंदो। जीअं हे आंगुरियूं पाण में हे मिली वियूं आहिनि न, ईअं हिक ॿिए सां इंशाअल्लाह जी हथ हथनि में मिलायो, हथ हथनि में मिलायो, मिली विया मज़बूत मज़बूत। को बि अकेलो हथ बाक़ी न बचे, को बि हथ अकेलो न बचे, सभु हथ हथ में मिली वञे मज़बूत। हे मोहब्बत जो रिश्तो आहे, हे प्यार जो रिश्तो आहे, हे इंसान जो रिश्तो आहे, हे कर्म जो रिश्तो आहे, हे कर्म जो रिश्तो आहे। हाँ कायम रहंदो, कायम रहंदो। जैसी सिरी में साह आहे तेसी कायम रहंदासीं। हाँ इंशाअल्लाह। हसद का बचो, इय्याकुमुल हसद फइन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब। साईं फरमाइनि था हसद खां बचो, हसद नेकियुनि खे ईअं साड़ींदो आहे जीअं सुकल काठियुनि जे ढेर खे बाहि साड़े छॾियो। हसद खे छॾियो, कढो पंहिंजे सीननि मां कुदूरतूं, मुहबतुनि जा वणजारा थियो, कुदूरतुनि जा सौदागर न बणिजो, मुहबतुनि जा वणजारा बणिजो। क़बूल आहे? पोइ छा तव्हां अहले करम थींदव, एहसान कंदव? ईअं इनफरादी जीअं कयो था ईअं कंदो या कंहिं निज़ाम तहत गॾिजी कमु कंदो? क़बूल आहे? अॼु मूंखे ईअं सम्झो त मूंखे हिकिड़ो दिलि में ख़्यालु आयो, मूं कंहिंसां सलाह बि अञा ताईं कोन कई आहे पंहिंजे
ख़लीफ़नि सां या मुशीरनि सां या साहिबज़ादनि सां कंहिंसां सलाह बि न कई आहे। ऐं हींअर इशा नमाज़ जेॾीमहिल मूं पढ़ाई पिए त उन दौरान मूंखे इहो ख़्यालु आयो, मां सम्झां थो मूंखे कुदरत जे तरफ़ां दिलि में ख़्यालु आयो। ऐं अॼु मूं सोचियो आहे त तव्हांखे हिकिड़ो निज़ाम ठाहे ॾियां जंहिं तहत तव्हां करम ऐं एहसान करण वारा हिकिड़ी असांजी तहरीक अंसारुल मुस्लिमीन आहे। तहरीक अंसारुल मुस्लिमीन उन जो इज्तिमाई कमु आहे, उन में तबलीग बि आहे ऐं घणा मक़सद आहिनि उन जा। पर आउं चाहियां थो त हिकिड़ी अल एहसान वेलफेयर फाउंडेशन, अल एहसान वेलफेयर फाउंडेशन या ईअं चओ अल करम वेलफेयर फाउंडेशन, हाँ सही है, जेको तव्हांखे वणे। ॻाल्हि बि जी साॻी आहे त पोइ इन जे लाइ तव्हांखे जानी तरह माली तरह कमु करणो पवंदो। सम्झो था, अल करम वेलफेयर फाउंडेशन इहा ख़ालिस हिकिड़ी समाजी तंज़ीम हूंदी, समाजी। उन जे लाइ उन जो मर्कज़ दरबार फज़लाबाद शरीफ मातली आहे ऐं उन जूं ज़ैली शाखूं हर ज़िले में, हर तालुके में, हर यूसी में। इंशाअल्लाह हर फ़क़ीर इन तंज़ीम जो मेंबर थींदो, हर फ़क़ीर मेंबर थींदो, हर ॻोठ में इहा तंज़ीम उन जो वजूद क़ाइम थींदो इंशाअल्लाह। ऐं उन में सभु मेंबर थींदो। पोइ उन जो कम जो तरीक़ेकार छा हूंदो, तव्हां सभु मेंबर थियो ऐं पंहिंजे हलाल कमाई मंझां पोइ 100 रुपया, 200 रुपया, 500 रुपया, 1000 रुपया, जंहिंखे जेतिरी तौफ़ीक़ आहे उहो हर महीने उते मक़ामी तरह कमेटी ठहंदी, उन में जमा कराईंदो। पोइ उते तव्हांजे ई इलाइक़े में, तव्हांजे ॻोठ में ॾिसो को बीमार आहे त तव्हां तव्हांजी तंज़ीम जे तरफ़ां उनजो इलाजु कंदो। कंहिंजी न्याणी जवान आहे, उनजी शादी करणी आहे त तव्हां फ़क़ीर गॾिजी, उहा उनजी न्याणी न आहे, तव्हांजी न्याणी आहे, उनजे शादी जो तव्हां इंतज़ाम कंदव। अगरि को गमज़दा आहे, को परेशान आहे, कंहिंखे केस थी थो वञे, कंहिंखे पुलिस खामखा तंग थी करे, त तव्हां फ़क़ीर गॾिजी उनजी मदद कंदव। जी ॻाल्हि साॻी थी वई, वॾेरो या पुलिस वारो कंहिंखे तंग करे थो त तव्हां सभई फ़क़ीर गॾिजी उनजा मददगार थींदव। ऐं उहे जेके तव्हां 5 रुपया गॾु कंदो, उहे तव्हांजे मथां ई तव्हांजे ई ग़रीबनि ते ख़र्च थींदा। ईअं न उन में असांजो को बि न हूंदो, को हिसो पती मथां को सम्झे त वरी साईं इहो चवे थो त वरी उहो पंहिंजो पैसो रखंदो न। इंशाअल्लाह ताला मां ख़ुदि बि उन में मेंबर थींदुसि, उनजो मां ख़ुदि मेंबर थींदुसि इंशाअल्लाह। ऐं अलाह ताला जेका मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे, आउं बि तव्हांजो मददगार हूंदुसि। ऐं इहा ख़ालिस हिकिड़ी समाजी तंज़ीम हूंदी जंहिंजो मक़सदु हूंदो पंहिंजे समाज में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे शहरनि में, पंहिंजे वतन में, पंहिंजे बहिराणियुनि में जिते बि को दर्दमंद आहे, लुतड़ियल आहे, मिसकीन आहे, बेवा औरत आहे, उनजी मदद कबी। तव्हां जूं जेकॾहिं फ़सुलु लहे त हिकिड़ी कणक जी बोरी तव्हां वेलफेयर जे हवाले कंदव। जेकॾहिं तव्हां नौकिरी वारा आहियो, पंहिंजे पघार मंझां 100 रुपया या 500 रुपया वेलफेयर जे हवाले कंदव। इहे पैसा गॾु थींदा, हिकिड़ो ख़ज़ानची अमीन मुक़ररु थींदो, अमीन, ऐं उनजो रिकॉर्ड लिखबो, भई हेतिरो फलाणे ॾिनो, फलाणे ॾिनो, हेतिरो गॾु थियो ऐं हिन कम में ख़र्च थियो। ऐं पोइ उन जी तव्हां पंहिंजी जेका
पंहिंजो 6 महीननि जी या 3 महीननि जी रिपोर्ट उहा मूंखे मोकिलींदव। मां ख़ुदि पढ़ंदुसि त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते केतिरो अमल कयो आहे। छा इहा ॻाल्हि तव्हांखे वणे थी? क़बूल आहे? इन ते अमल कंदव? मुहसिनीन में शामिल थींदव? एहसान कंदव? उन जे लाइ मां हिकिड़ी चइनि माण्हुनि जी कमेटी मुक़ररु कयां थो, जेके तव्हां वटि पूरी सिंध में तव्हांजे ॻोठ ॻोठ शहर शहर में उहे ईंदा, तव्हांखे कम जो तरीक़ेकार सम्झाईंदा ऐं यूनिट खोले ॾींदा। हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान उथे, फ़कीर मोहम्मद मुरीद उथे, हेॾे हेॾे साम्हूं थी बीहो। मिठल साईं उथे, चौथों केरु? चौथों केरु? हाँ? शाह साहब तव्हां टाइम ॾेई सघंदो? तव्हांखे तूफ़ानी दौरो करणो पवंदो। हाँ? जुम्मे वारा असांखे न खपनि न, अहिड़े कम में जुम्मे वारो न हुजे, चए मस्जिद जो इमाम आया निमाज़ पढ़ाईंदुसि। ॿियो केरु आहे तव्हां? अली मोहम्मद चांडियो ॾियो असांखे। अली मोहम्मद चांडियो अचे। हे 4 ॼणा मेंबर कयूं था, इहे तव्हां वटि ईंदा, हिकिड़ो मंशूर बि खणी ईंदा, दस्तूर बि खणी ईंदा ऐं इंशाअल्लाह तव्हांखे यूनिट खोले ॾींदा, कम जो तरीक़ेकार सम्झाईंदा। अल करम वेलफेयर फाउंडेशन, ठीकु है? ऐं इन में तव्हां सभिनी खे मेंबर थियणो आहे ऐं सभु तव्हां इहो जज़्बो रखो त असांखे इंसान ज़ात जी ख़िदमत करणी आहे। एसी ताईं जो कंहिंखे नलके जी ज़रूरत आहे त नलको वठी ॾिजो। का बेवह औरत आहे त उनजे लटे कपिड़े जो को इंतज़ाम करे ॾिजो। को यतीम बच्चो आहे उनजी मदद कजो। को ग़रीब आहे मिस्कीन जी मदद कजो। को कर्ज़दार आहे उनजो कर्ज़ लाहिण जी कोशिशि कजो। समाजी तरह को ॾुतड़ियल आहे, को ज़ईफ़ुल उमिर आहे, को पोढ़ो आहे, को मरीज़ आहे, उनजी मदद कजो। अगरि एहसान वारो रस्तो वरितो, आउं तव्हांखे यकीन सां थो चवां त अल्लाह तव्हांखे माला माल कंदो। तव्हां घटि भो न। मा नकस मालिन मिन सदका, ख़ैरात ऐं ज़कात या चङे कम करण सां तव्हांजो माल खुटंदो न बल्कि वधंदो। तव्हांजे मथां इहा ज़िमेदारी आहे त अॼु खां वठी तव्हां कमु शुरू कंदो ऐं 15 शाबान ताईं जो तव्हांखे टारगेट ॾियां थो। 15 शाबान ताईं तव्हांखे पूरे सिंध जे अंदरि हर ज़िले में हर तालुके में यूनिट खोलणो आहे ऐं तव्हां बि मुंतज़िर हुजिजो। इन्हनि जा फ़ोन ते राब्तो बि तव्हां सां हूंदो ऐं इंशाअल्लाह ताला इहे अचे तव्हां वटि, इहे खोले ॾींदा यूनिट। उन खां पोइ कमु तव्हांखे संभालणो आहे ऐं हर को जज़्बे सां मुहबत सां ऐं अॼु मूंसां पको अहद कयो त तव्हां इन कम खे निभाईंदो, रुॻे ॾींहं ॾिहाड़े जे लाइ न, पर जेसी सिरी में साहु आहे। मूंसां कहिड़ा कहिड़ा वाइदो कंदव? वेहो वेहो वेहो। ईअं न,
तव्हांखां मां वाइदो वठंदुसि छो त ईअं थिए थो जो तनज़ीमूं घणियूं ठहनि थियूं 2 ॾींहं 4 ॾींहं शौक़ में जा वरी उहा ॻाल्हि धरी थी वञे ईअं न हीउ जेको आहे तव्हांजे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ तव्हांजे नफ़े जी ॻाल्हि आहे ऐं ग़रीबनि खे फ़ाइदो मिलंदो तव्हांखे पाण खे फ़ाइदो मिलंदो अलाह राज़ी थींदो तव्हां मोहसिनीन में शामिल थींदो पोइ वेही रंग ॾिसो त रब तव्हांखे कीअं थो इज़त माल दीन में बरकतूं अता फरमाए ठीकु आहे ऐं जेके तहरीक अंसारुल मुस्लिमीन उहे बि ढरा थी विया आहिनि तहरीक अंसारुल मुस्लिमीन बि ढरा थी विया आहिनि उन जूं मीटिंगूं कोन पई थियनि ख़लीफ़ो मंज़ूर किथे आहे ख़लीफ़े मंज़ूर खे ऐं साजन साईं खे तव्हां तव्हांखे बि टारगेट ॾियां थो त तहरीक खे मुतहरिक बनायो तहरीक वारा सुता पिया आहिनि सीउ लॻो अथनि थधि लॻी अथनि तहरीक खे फ़आल बणायो उन जूं ज़िले लेवल ते तालके लेवल ते मीटिंगूं रखो उन्हनि जी कारकर्दगी ॾिसो सैयद इस्माइल शाह साजन साईं ऐं ख़लीफ़ो मंज़ूर इहे 3 ॼणा ऐं चोथों बि चूंडियो पाण सां गॾु चोथों निसार तव्हां सां कोन मिठल सां गॾु हूंदो चोथों पंहिंजो मेंबर चूंडियो ऐं ख़लीफ़ा बि सुता पिया आहिनि उन्हनि जी मूंखे कारकर्दगी ॾियो त ख़लीफ़ा छा था कनि तव्हांखे ख़लीफ़नि जे लाइ मूं तव्हांखे इजाज़त ख़िलाफ़त ॾिनी त तबलीग कयो या सुम्ही पओ वञे ख़लीफ़नि जी कारकर्दगी कहिड़ी आहे केतिरी उन्हनि तबलीग कई आहे केतिरो उन्हनि दीन जी ख़िदमत कई आहे मूंखे रिपोर्ट त ॾियो न छा कयो अथव जे न त मां वरी वेंदोसांव मदीने में वञी दाह ॾींदुसि महबूब या रसूल अल्लाह मूं हिननि खे ख़िलाफ़त ॾिनी तव्हांजे सिलसिले जे अंदरि मूं हिननि खे मुनसलिक कयो पर जे क़दुरु शनासी न कयो त मां तव्हांजी फरियाद महबूब वटि पहुचाईंदुसि ख़लीफ़ो खुदारा हिन दौर में तव्हांखे निंड करणु या सुख सां वञी सुम्ही पवणु जाइज़ न आहे उथो दीन जो कमु कयो तबलीग कयो पैगाम दीन जो पहुचायो मुंहिंजे महबूब जी उम्मत जा ख़ैर ख़्वाह बणिजी वञो गली गली नगर नगर शहर शहर मुंहिंजे मुस्तफ़ा जो पैगाम पहुचायो माण्हू तव्हांखे जीअ में जायूं ॾींदा तव्हां तबलीग ते निकिरो माण्हू तव्हांजी इज़त बि कंदा तव्हांखे मान बि मिलंदो तव्हांजे ज़रूरतुनि जो बि अलाह पूरा कंदो उथो दीन जी ख़िदमत कयो ख़लीफ़ो सुस्ती छॾियो ग़िफ़लत छॾियो ऐं मां हिन चैन जी जेका कमेटी आहे साजन साईं ऐं इस्माइल शाह इन्हनि खे मां चवां थो त तव्हां सभिनी ख़लीफ़नि जी मीटिंग रखो हली वञो के सुस्त थी विया आहिनि उन्हनि खे चुस्त कयो सुजाग कयो ऐं 15 शाबान ते मां ख़लीफ़नि जी तहरीक अंसारुल मुस्लिमीन जी ऐं अलकरम वेलफेयर जी 3 तंज़ीमुनि जी मूंखे रिपोर्ट खपे कारकर्दगी खपे फारम थींदा इंशाअल्लाह ईअं थींदो ज़करिया तव्हां सां सही आहे ज़करिया आहे साम्हूं वेठो आहे बि छोकिरा ज़करिया हिननि सां गॾु मेंबर आहे अलाह साईं जल शानू तव्हांखे हिम्मत ॾींदो ऐं कमु करिणो आहे तव्हांखे दीन जी ख़िदमत करणी आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो पैगाम पहुचाइणो आहे ऐं
जमायत खे बर्ज़ कयां थो त जेके ख़लीफ़ा तव्हां वटि अचनि था, ख़लीफ़ा तव्हां वटि अचनि था, उहे तव्हांखो घुर न कंदा, सवाल न कंदा, चंदो न वठंदा, पर तव्हांखे उन्हनि जो ख़्यालु रखणु खपे। उन्हनि जूं ज़रूरतूं आहिनि, इंसान आहिनि। हाणे हिन पासे ॾे ख़लीफ़ा वञनि था, ख़लीफ़ो कमालदीन आहे, अलाह बचायो आहे, इहे माशाअल्लाह वॾी ख़िदमत दीन जी कनि था, ॿारनि में, ॻोठनि में, शहरनि में तबलीग कनि था, पर वञनि था त माण्हुनि खे किराए जा पैसा नथा ॾियनि, स्कूटर जो तेल नथा ॾियनि। भाउ नांग त न मिटी खाईंदा छा? तव्हांजे फ़ाइदे जे लाइ तव्हांखे दीन जो पैगाम पहुचाइण अचनि था, तव्हां सुवाल त कोन था कनि, पर तव्हांजो हक़ आहे न हुनजे भाड़े किराए जो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे या न? उन्हनि जी ज़रूरतुनि जो तव्हांखे ख़्यालु रखणु खपे न। जेकॾहिं ख़लीफ़ो तव्हां वटि अचे थो तबलीग जे लाइ, त उन जे भाड़ो किरायो या उन जे बचनि जे ख़र्च पके जो इहो तव्हांखे ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। ऐं इहा बि तव्हांजी ख़ैरात आहे। अलाह तव्हांखे हिकूण जो ॾहूण बदिलो अता फरमाईंदो। सम्झो था त ख़लीफ़नि सां मुआवनत कयो। ऐं पूरी जमायत खे मां गुज़ारिश कयां थो त ग़िफ़लतूं सुस्तियूं छॾे मुंहिंजे मुस्तफ़ा जा सचा आशिक़ बणिजी वञे, मुंहिंजे महबूब जा फर्मा बरदार बणिजी वञे, मुंहिंजे सुहिणे नबी जे हर हुक्म जे मथां सरे तस्लीम खम करण वारा बणिजी वञे। ऐं हिकिड़ी आख़िरी गुज़ारिश जेका आम बि आहे, ज़रूरी बि आहे। मुंहिंजी तबियत अॼुकल्ह सही कोन पई रहे। हिकु त मुंहिंजे लाइ तव्हां दुआ घुरंदा कयो, मुंहिंजे सिहत जे लाइ। अलाह ताला जल शानो मूंखे सिहत ॾिए, ऐं जेसीं सिरीअ में साह आहे तेसीं जेको तव्हां सां मूं वाइदो कयो आहे इंशा अल्लाह निभाईंदुसि। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। दुआ में हिन फ़क़ीर खे ज़रूरु यादि कजो। ऐं ॿियो त अल्हम्दुलिल्लाह मूं जिन खे ख़िलाफ़त ॾिनी आहे, हिकिड़नि खे तबलीग जी इजाज़त ॾिनी आहे, हिकिड़नि खे मुतलिक़ ख़िलाफ़त बि ॾिनी आहे। बहुत तव्हां सिलसिलो हलायो, अल्हम्दुलिल्लाह उहे पंहिंजे जाइ ते कमु कनि पिया। मुंहिंजा भाइर आहिनि, अदो हसनुल्लाह साहब आहे, अदो शफ़ीउल्लाह आहे, अदो नेमतुल्लाह आहे, उन्हनि खे मूं इजाज़त ॾिनी आहे। माशाअल्लाह उहे बि कमु कनि पिया। ऐं मुंहिंजा ही बचिड़ा आहिनि, साजन साईं ऐं मिठल साईं, इहे बि कमु कनि पिया। ख़लीफ़ा बि कमु कनि पिया। ऐं मूंखे हाणे हिन हिकिड़े रबीउल अव्वल शरीफ़ जे महीने में 104 जलसा, मां इंसान आहियां, हिकिड़े ॾींहं में 4 जलसा 5 जलसा हिकिड़े ॾींहं में। ऐं पोइ वरी माण्हुनि सां मिलणु, वरी माण्हू चवंदा हिते दुआ घुरो साईं, हिते दुआ घुरो, हिते दुआ घुरो। इहो बि नथा ख़्यालु कनि त हिकिड़ो इंसान आहे, हेतिरनि माण्हुनि सां मुंहुं ॾियणु ऐं तबियत सिहत जो बि ख़्यालु रखिणो आहे। पर फ़क़ीरनि खे इहो ख़्यालु कोन पियो थो पए। सो मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जलसनि जे लाइ तव्हांखे मूं मुबल्लिग़ ॾिना आहिनि, मुंहिंजा ख़लीफ़ा आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, मुंहिंजा साहिबज़ादा आहिनि, ख़लीफ़ा आहिनि, उहे कमु कनि पिया। इंशा अल्लाह ताला फैज़ तव्हांखे मुंहिंजे पीर जो उहो ई मिलंदो। मौलवी साहब मोहम्मद असलम आहे, माशाअल्लाह तबलीग ऐं तकरीर में माशाअल्लाह मुंहिंजी दिलि ठारे छॾींदो आहे। जॾहिं नात पढ़ंदो आहे, तकरीर कंदो आहे, मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जी बि हिनखे ख़िलाफ़त आहे। इन्हनि खे तव्हां दावत ॾियो, जलसा रखो, इहे तव्हांखे ख़ुदा जो पैगाम पहुचाईंदा। ऐं मुंहिंजा तक़रीबन 800 किताब रहिया पिया आहिनि। 800 किताब आहिनि जेके मूंखे लिखणा आहिनि। ऐं उनजे लाइ मूंखे टाइम खपे, मूंखे टाइम खपे। ऐं तसनीफ़ जे लाइ यकसूई खपे। हिकु कनो थी, हिकु मुनो थी माण्हू वेही लिखे। हींअर मूं शुरू कयो आहे सुनन अबू दाऊद शरीफ़ जो शरह, हदीस जो किताब आहे, नफ़हातुल मिस्क वल ऊद शरह सुनन अबी दाऊद, हदीस जो किताब आहे। ऐं उहे मां वञा थो मदीने शरीफ़ में सोने हबीब जी बारगाह में वॾा कुतुब खाना आहिनि, उते वॾो इल्म जा सम्झो त खज़ाना पिया आहिनि। पोइ उतां तव्हांजे लाइ मां मोती मेड़े थो चूंडे, मोती मेड़े तव्हांजे लाइ अचां थो। मुंहिंजी ज़िंदगी तव्हांजे लाइ वक़फ़ आहे, दीन जी ख़िदमत जे लाइ वक़फ़ आहे। मुंहिंजी दिलि चवे थी त मूंखे तव्हां
जलसा घटायो मूंखे इजाज़त ॾियो त मां तसनीफ़ जो कमु कयां ऐं किताब जेकी थियनि था उहे सदियुनि ताईं रहंदा। इहा तबलीग तव्हांजी हींअर अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध में जेतिरा बि आलिम आहिनि ख़तीब आहिनि उन्हनि वटि मुंहिंजा किताब आहिनि। हर मुबल्लिग वटि, हर मुक़र्रर वटि, हर ख़तीब वटि अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा किताब आहिनि। हिकिड़ा त मोहबत वारा आहिनि, हिकिड़ा मुखालिफ़ आहिनि न, उहे बि तकरीर मुंहिंजी पंहिंजो पढ़ी पोइ कंदा आहिनि, गालियूं मूंखे ॾींदा आहिनि। अलाह करे ख़ुशि हुजनि, फ़ाइदो त थियो न, पैगाम मुहम्मदी पहुतो न, पोइ कहिड़ी बि सूरत में पहुचे। मां ख़ुशि आहियां। मुंहिंजा दोस्त त पढ़नि था पर मुंहिंजा मुखालिफ़ बि पढ़नि था ऐं पैगाम तबलीग त आम थिए थी न। असांखे पंहिंजो नालो न आहे चिमकाइणो, असांखे मदीने वारे साईं जे दीन जी ख़िदमत करिणी। सो उन जे लाइ मूंखे जलसा घणा न ॾियो, मूंखे जलसनि खां माफ़ी ॾियो। जलसा तव्हांजे लाइ मिठल साईं काफ़ी आहे, साजन साईं काफ़ी आहे, असलम साईं काफ़ी आहे तव्हांजे लाइ। अदो हसनुल्लाह अथव, मुंहिंजा ख़लीफ़ा अथव, मुबल्लिग अथव, हाणे त मियां अब्दुल क़ादिर बि तयारु थियो आहे माशाअल्लाह। इंशा अल्लाह ताला इहो दीन जो कमु हलंदो रहंदो ऐं मुंहिंजे पीर जो आस्थाना ही क़यामत ताईं वसंदड़ रहंदा। सम्झो था? इंशा अल्लाह ताला अलाह कंदो त तव्हां असां सभई मदीने वारे साईं जे अॻियां सुरख़ुरू थींदासीं। ऐं मां फ़क़ीरनि खे गुज़ारिश कंदुसि त सुहिणे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो, गिफ़लतूं न कयो, सुस्तियूं न कयो, महबूब जा सचा आशिक़ बणिजी वञो, अलाह जे ज़िक्र में कोताही न कयो, ज़िक्र ख़ुदा जो घणो कयो। छो त ज़िक्र ई तव्हांजे लाइ बारूद आहे, ईंधन आहे, ईंधन। गाॾी में पेट्रोल पवंदो त गाॾी हलंदी न, डीज़ल हूंदी त गाॾी हलंदी न, जे न हूंदो ईंधन त गाॾी न हली सघंदी। त तव्हांजे फ़क़ीरी वारी गाॾी जेका हलंदी उन जे लाइ ॿ शयूं आहिनि हलाइण वारियूं, हिकिड़ो अलाह जो ज़िक्र, ॿियो मुर्शिद जी सोहबत। हिकिड़ो अलाह जो ज़िक्र, ॿियो मुर्शिद जी सोहबत। इहे ॿ शयूं तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। अलाह ताला मुंहिंजो चवणु तव्हां सां ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशा अल्लाह सुबुह जो ख़तम शरीफ़ थींदो, मजलिस थींदी ऐं उन जे लाइ आख़िरी दुआ थींदी, उन में तव्हां सभई शरीक थिजो। क़िबला मुर्शिदनि करीमनि जे ख़तम शरीफ़ वारी दुआ में शामिल थिजो। अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी थिए। अल्लाहुम्मा सल्लि वअला आलिहि वसहबिहि अजमईन। आमीन। اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ان ساری جماعت کے راضی یا اللہ سبھی مرادوں کو قرض ورنجا قرض لا بیمارن کی شفا نصیب کر، درد مندن کا درد دور کر، سائلن یا سوال پورا کر، مشکل زدہ میں مشکلاتوں آسان کر۔ یا اللہ ان سارے مجمع کی رحمتوں میں برکتوں نازل فرما، जेका यूं मुझूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ असांखे मुहसिनीन में शामिल कर। या अल्लाह असांखे मुहसिनीन में शामिल कर। या अल्लाह असांखे मुहसिनीन ॿारनि में शामिल कर। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांखे एहसान वारनि ॿारनि में शामिल कर। तुंहिंजे मखलूक सां एहसान करण जी तौफ़ीक़ अता फरमा। ही मुंहिंजा मौला असां ते एहसान कर, असांखे एहसान करण जी तौफ़ीक़ अता कर। ही मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके इन पूरे मजमे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। आमीन। ही तुंहिंजा माना ईमान परे परे खां पंधरा करे हाज़िर थिया। मौला सभिनी जे दिलनि में मुरादूं पूरियूं फरमा, सभिनी जे मन जा मक़सद पूरा फरमा। असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब फरमा, बारगाह बेकस पनाह जी हाज़िरी नसीब फरमा। करीम रब तूं असांजो थी असांखे पंहिंजो बणाए। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا